राति देरो लॻ अगड़ा थाणे जी हद में अधड़ोट शख़्स जो सड़ियल लाश अंबन जे बाग मां हथ। ॻोठ दिलावर खोड़ो वासी अली हसन खोड़ो तौर सुञाणप थी वई। इतलाउ ते पुलिस लाश खणाए पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो। मौत जो कारण मालूम न थी सघियो। रिपोर्ट मूजिब गंबट भरिसां अगड़ा थाणे जी हद ॻोठ दिलावर खोड़ो में अंबन जे बाग मां अधड़ोत शख़्स जो सड़ियल लाश हथायो आहे। उन ॾस में ॿुधायो पियो वञे त साॻे ॻोठ जे रहवासी 55 सालनि जे अली हसन खोड़ो तौर सुञाणप थी आहे। ॻोठाणनि ॾिसी अगड़ा पुलिस खे इतलाउ कयो, जंहिं बाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो, जितां पोस्टमार्टम बाद वारसन हवाले कयो वियो आहे। संदसि वारसन भाइटे कुर्बान ख्वावड़ मुताबिक़ कंहिं सां बि दुश्मनी नाहे, जॾहिं त आख़िरी इल्ज़ाम ताईं मौत जो कारण मालूम न थी सघियो आहे। पुलिस जो चवणु आहे त सड़ियल हालत में लाश हथायो आहे, वधीक जांच कयूं पिया।